गुफ्तगू जो आगाज आकाए नामदार सरवरे कौनैन सरकार दो आलम ताजदार अंबिया इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत अक़दस में चंद अल्फाजन सा हदिये तबरीक सा पेश करण चाहियो तो आंगुर कटाए करे उशाकाने मोहम्मद मुस्तफ़ा जे लिस्ट में पंहिंजो नालो लिखाइण चाहियो तो शाहपुर चाकर वारो सरवरे कौनैन सरकार दो आलम ताजदार अंबिया इमामुल अंबिया खतीबुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस के बारे में मुझो शहीद वालिद शहीद नमाज शहीद सजदा शहीद मस्जिद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हा त हुजूर जहिड़ो न को आयो न को ईंदो मदीने जे मीर जहिड़ो न को जायो न को जमंदो हुजूर जो शान सभिनी खां मथे आ मुंहिंजा शहीद वालिद फरमाईंदा हा खुदा जी खल्क ल सजी खुदाई के गड कर हे जमीन गड कर हे आसमान गड कर हे चरिंद परिंद गड कर हे नबातात बनातात गड कर हे पीर गड कर हे फकीर गड कर हे मुल्ला मौलवी गड कर हे जाकिर ज़वार गड कर हे खुदा जी खल्क ल सजी खुदाई गड कर गुमाई जो पुट मदीने जे मीर जे कदमन जे दस जो भी मुकाबलो नथो करे सके मदीने जे मीर जो शान सभिनी का मथे आ हुजूर जो शान जेके पक्का वो ॻाल्हाए जेके शक्का असुल न ॻाल्हाए मदीने जे मीर जो शान मदीने जे मीर जो शान हुजूर जा आशिक ॻाल्हाइनि हुजूर जा आशिक आयो या ना आयो इते शाहपुर चाकर में सर्टिफिकेट विराईंदा था वरतन इते सिंध में सर्टिफिकेट विराईंदा था वरतन त हे हुजूर जा गुस्ताख हिन हे हुजूर जा इनकारी हिन हे मदीने जे मीर के ना हिन मञींदा तोखे कंहिं इख्तियार ॾिनो तोखे कंहिं अथॉरिटी ॾिनी आहे या फतवा ॾियण जी हे मुंहिंजो अक़ीदो मुंहिंजे जमात जो अक़ीदो अहले सुन्नत वल जमात हनफी देवबंदिन जो अक़ीदो मदीने जे मीर जो इनकारी लानतियो हुजूर जो इनकारी जहन्नमियो हुजूर जो इनकारी काफरो मदीने जे मीर जो इनकारी लानती जहन्नमी ऐं काफरा मदीने जे मीर जा गुलाम आहियूं हुजूर जा नौकर आहियूं मदीने जे मीर जा आशिक आहियूं हुजूर जहिड़ो न को जायो न को जमंदो न को आयो न को ईंदो ऐं कीअं जमंदो कीअं ईंदो रब कुरान में फरमाए छॾियो वरफ़अना लक ज़िक्रक महबूब मां तुंहिंजे शान खे बुलंद कयो वरफ़अना लक ज़िक्रक केर तो फरमाए अब जिन जो तवज्जो आहे ॾाढा ॻाल्हायो केर तो फरमाए कंहिंखे तो फरमाए कंहिंखे रब तो फरमाए मदीने जे मीर के तो फरमाए ओ मुझा महबूब वरफ़अना लक ज़िक्रक वरफ़अना लक ज़िक्रक
महबूब मां तुझे जिक्र के बुलंद कदम मौला केतरो महबूब जो जिक्र बुलंद कदे। रब तो फरमाए अजान में मुझो जिक्र, अजान में महबूब जो जिक्र, तकबीर में मुझो जिक्र, तकबीर में महबूब जो जिक्र, नमाज में मुझो जिक्र, नमाज में महबूब जो जिक्र। मरंदे तकिया कबर में पेरो मुझो सवाल थींदी, वो महबूब जो सवाल थींदी। कबर मां उथंदे जन्नत वञण जे लाइ जेकॾहिं आमाल नामो सजे हथ में मिलंदी त बि ओस ताईं जन्नत नथो वञी सघे जेस ताईं मदीने जे मीर जे हथनि सां हौज़े कौसर जा जाम नथो पिए। नारे तकबीर, शाने मुस्तफा, अज़मते मुस्तफा। मां पंहिंजो नारो नथो हणाया, मां के बहुतार खान नवाब ऐं सरदार जो नारो नथो हणाया, सलीम सिंधी हुक्मराननि जो नारो न आहे हणायो। मदीने जे मीर जे इज्जत ऐं नामूस जो नारो लॻो आहे। शाहपुर चाकर मां आवाज़ कराची ताईं, कराची खां इस्लामाबाद ताईं, सिंध जे कुंड कुड़छ ताईं वञणु घुर्जे त हे जमीयत जा जियालो, हे मोहम्मद अरबीअ जा आशिक अॼु शाहपुर चाकर जे हिन मैदान ते वचन था कनि, अज़म था कनि त कुफ्र जे जेल के भी भञदासीं, मुशरिकनि जे मंसूबनि ते भी पाणी फेरींदासीं त हिन धरतीअ ते मोहम्मद अरबीअ जे शरीयत जो निज़ाम नाफ़िज़ कंदासीं। अज़मते मुस्तफा, हुर्मते मुस्तफा, शाने मुस्तफा, खत्मे नबूवत, खत्मे नबूवत। वरफ़अना लक ज़िक्रक, महबूबा मां तुझे जिक्र के बुलंद कदुम। मौला केतिरो बुलंद कंदे, तवज्जो आहे तव्हांजो? 5 मिंट वेहंदो मोहब्बत सां, केड़ा केड़ा वेहंदा उहे हथ खणो मां ॾिसां। माशा अल्लाह। वरफ़अना लक ज़िक्रक, महबूबा मां तुझे जिक्र के बुलंद कदुम। मौला केतिरो बुलंद कंदे? रब तो फरमाए, रब तो फरमाए मेराज वारी रात, सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। मां पंहिंजे महबूब के, रब तो फरमाए मां पंहिंजे महबूब के सैर करायो। तू भी सैर कंदो? शाहपुर चाकर का नवाब शाह जो, शाहपुर चाकर का हैदराबाद ऐं कराची जो तुम भी सैर कंदो? रब महबूब के तो सैर कराए, मदीने जे मीर के तो सैर कराए। काथो? मक्के का मस्जिद अक़सा बैतुल मुक़द्दस ताईं, किबले अव्वल का पेरे आसमान, बे आसमान, टे आसमान, चौथे आसमान, 5, 6, 7 आसमान ताईं। ऐं तव्हांखे ख़बर आहे हिकिड़े आसमान खां बे आसमान जो फ़ासिलो घणो आहे? अॼुकल्ह साइंस आहे, तव्हांजे हथनि में मोबाइल आहे, तहक़ीक़ात पढ़ो ॾिसो। हिकु आसमान खां बे आसमान जो सफ़र 500 सालनि जो आहे। 500 साल। बे आसमान का 3 आसमान जो सफर 500 साल, 3 का चौथे जो सफर 500 साल। अल्लाह महबूब के सैर करायो। 500, 1000, 2000, 3000 न, 1000 सालन जो सफर रात जे हिकड़े पल में अल्लाह पंहिंजे महबूब के करायो। ओरिया महबूब, ओरिया 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 न, ओरिया न, ओरिया न, वेझो अच न, वेझो अच न, वेझो अच न। मां पंहिंजी ज़बान न थो ॻाल्हायां, क़ुरान जी ज़बान थो ॻाल्हायां। तुझो तवज्जो आहे त अॼु मां तुंहिंजे दिमाग़ के रोशन कया। ओरिया महबूबा, ओरिया केतिरो? मके खां क़िबले अव्वल ताईं न महबूब, अञा ओरिया केतिरो? क़िबले अव्वल खां पहिरें आसमान ताईं न महबूब, अञा ओरिया। मौला केतिरो? बे आसमान ताईं न, न अञा ओरिया, अञा ओरिया।
3 ताईं, 4 ताईं, 5 ताईं, 6 ताईं, 7 ताईं महबूब जॾहिं 7 आसमान ते पुगो फकान क़ाब कौसैन औ अदना सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब कौसैन औ अदना। महबूब अञा हो रहा अर्श मुअल्ला ताईं न महबूब अञा हो रहा। रब तू मेराज वारी रात पंहिंजे महबूब खे पंहिंजे केतिरो वेझो कयो, केतिरो ओरे कयो। कुरान में तो तू चयो सुम्मदना अञा ओरिया सुम्मदना महबूबा अञा मुझे वेझो अच न। रब तो चए मदीने जे मीर के महबूबा अञा मुझे वेझो अच, अञा मुझे वेझो अच, अञा मुझे वेझो अच, अञा मुझे वेझो अच। रब तू पंहिंजे महबूब के पंहिंजे केतिरो वेझो कयो। रब तो फरमाए फकान क़ाब कौसैन औ अदना। मां रहमत जो सब पर्दा खजाए छड़ियो हो। महबूब मुझो दीदार पियो करे, मां महबूब जो दीदार पियो कया। सुभान अल्लाह में सुस्ती आ। वरफाना लक ज़िक्रक महबूब मां तुझे ज़िक्र के बुलंद कदम। महबूब मां तुझे ज़िक्र के ए बुध गौर सां जुमे जी त किर दो जाता मौलविन के मुतालो करणो न पवंदो। वरफाना लक ज़िक्रक महबूब मां तुझे ज़िक्र के बुलंद कदम। केतिरो हे स्टेज ठहला मां स्टेज ते बीठो हाँ, तव्हां पिंडाल में हो। तवज्जो सां ॿुधो। मक्के में कबीला जॾहिं पाण में विढ़ंदा हा ऐं झेड़े खां पोइ कबीला पाण में सुलह ऐं ठाह कंदा हा। तवज्जो आहे बाबा, तवज्जो आहे। मक्के में कबीला जॾहिं पाण में विढ़ंदा हा वेहण खां पोइ पाण में सुलह कंदा हा, ठाह कंदा हा। पोइ कबीले जे माण्हुनि खे गॾु कंदा हा। मैदान में ॿिन्ही कबीलनि जा माण्हू गॾु थींदा हा। पोइ ॿिन्ही कबीलनि जा सरदार स्टेज ते चढ़ंदा हा। पोइ उन वक़्त में कमान हूंदी ही, कमान जंहिंमें तीर छॾिबो हो। पोइ हे सरदार ऐं हे सरदार ॿिन्ही कबीलनि जा सरदार कमान के वेझो कंदा हा। तवज्जो आहे, वेझो करे उनखे ॿधंदा हा। ॿिनि कमानुनि खे हिक कमान करे पोइ उन मां तीर छॾींदा हा। पोइ पैगाम ॾींदा हा हाणे हे 2 कमानूं न आहिनि, हे वेझो कयूं आहिनि। वेझो करे ॿधियूं करे इनखे हिकु कयो आहे ऐं पोइ उन मां तीर छॾियो आहे। हिन जो दोस्त मुंहिंजो दोस्त, हिन जो दुश्मन मुंहिंजो दुश्मन। रब महबूब खे मेराज वारी रात केतिरो वेझो कयो। रब इन जो ताबीर उन 2 कमाननि सां कयो। रब फरमायो मक्के वारो ॿुधो, तव्हांजा 2 सरदार पंहिंजे 2 कमानुनि खे एतिरो वेझो न आहिनि कंदो जेतिरो मेराज वारी रात मां पंहिंजे महबूब खे पंहिंजे वेझो कयो। नारे तकबीर, शाने मुस्तफा, अज़मते मुस्तफा। फकान क़ाब कौसैन औ अदना। 2 कमानुनि जेतिरो वेझो या अञा औ अदना उन खां बि वधीक पंहिंजे महबूब खे वेझो कयो हो। हाणे अंदाज़ो कर शाहपुर वारा अल्लाह पंहिंजे महबूब खे मेराज वारी रात केतिरो वेझो कयो हो, केतिरो वेझो कयो हूंदो। अल्लाह काश मां वटि वक़्तु हुजे हा त मां रुॻो इन मौज़ू ते ॻाल्हायां हा। आशिक़ ऐं माशूक़ जे गुफ़्तगूअ में अबा शाहपुर चाकर वयो हुम, जलसो थियो, बिल्कुलु थियो। राशिद साहब तकरीर कई, बिल्कुलु कई। कहिड़ी कई अलाए कहिड़ी कई, इहा बि का ॻाल्हि आहे। अबा इहा बि का ॻाल्हि आहे। राशिद साहब तकरीर कई त कुझु न त कुझु तो यादि हूंदो न। साईं जन जो मक्के खां उथी करे अर्श मुअल्ला ताईं विया त महबूब ऐं हबीब में, आशिक़ ऐं माशूक़ में बि का ॻाल्हि थी ही या न थी ही? थी हुई या न थी? कचहरी थी ही या न थी ही? कहिड़ी को ॿुधाए? जवाब दुरुस्त आहे। कंहिं ॿुधायो? उथी बीहे लारकाणे अची जाए, चांहि पीआरींदोमांइ अधु कोप। तूं भी अची जाए, तोखे भी अधु कोप पीआरींदुमि। हे तू हर नमाज में, ओ आज़म जहांगीरी, हर नमाज में तू पढ़ंदो अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यिबात अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि
अत्तहियात मेराज वारी रात आशिक ऐं माशूक जी कचहरी आ, हबीब ऐं महबूब जी कचहरी आ। तवज्जो आहे, ॿुधायांव कचहरी छा थी हुई, केड़ा केड़ा था चवनि त ॿुधायां। यार सफ़ा थका पिया आहियो, मां खां वधीक थकल आहे। हेरे 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 तवज्जो मारे कर, तवज्जो। मां सुबुह जी अज़ान ताईं तकरीर करण जे मूड में बीठो हां, तहां जे मथां त मांखे घणी तकरीर था करायो। मां वाइदो निभाईंदुसि, तहां ॻाल्हाईंदव मां ॻाल्हाईंदुसि, तहां चुप मां हिस्से छॾे भॼे वेंदुसि। फ़ैसिलो तहांखे करणो आहे त मांखे घणी देर तहांखे ॻाल्हाइणो आहे। हेरे तवज्जो मारे कर, जॾहिं महबूब जी अल्लाह जे चेहरे ते नज़र पई, महबूब जी अल्लाह ते नज़र पई त महबूब फरमायो अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यिबात। ओ मुंहिंजा अल्लाह, अत्तहियातु लिल्लाह, मुंहिंजी क़ौली इबादतूं तुंहिंजे लाइ आहिनि। माना हिन ज़बान मां जेको कुछ निकिरंदो उहो तुंहिंजी तारीफ़ निकिरंदी, तुंहिंजी तारीफ़ खां सवाइ हिन ज़बान मां ॿियो कुछ न निकिरंदो। अत्तहियातु लिल्लाह, मुंहिंजी क़ौली इबादतूं तुंहिंजे लाइ, वस्सलावात, मुंहिंजी बदनी इबादतूं तुंहिंजे लाइ, हीअ जबीन नियाज़। तवज्जो तवज्जो, शापर चाकर वारो लुक़मो थो ॾियांव। वस्सलावात, ओ मुंहिंजा अल्लाह, हीअ पेशानी, हीअ जबीन नियाज़ के पीर ऐं फ़कीर, ज़ाकिर ऐं ज़बार, मुल्ला ऐं मौलवीअ जे दरवाज़े ते न झुकंदी, हीअ जबीन नियाज़ झुकंदी अकेले अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे साम्हूं झुकंदी। अस्सलावात, मुंहिंजूं बदनी इबादतूं बि तुंहिंजे लाइ, वत्तय्यिबात, मौला मुंहिंजो माल बि तुंहिंजे लाइ, माली इबादतूं बि तुंहिंजे लाइ, तुंहिंजे रस्ते में ख़र्च कंदुमि। अत्तहियातु लिल्लाह, क़ौली इबादतूं तुंहिंजे लाइ, वस्सलावात, बदनी इबादतूं तुंहिंजे लाइ, वत्तय्यिबात, माली इबादतूं तुंहिंजे लाइ। साईं जन टे ॻाल्हियूं कयूं महराज वारी रात, अल्लाह बि जवाब में टे ॻाल्हियूं कयूं। तवज्जो आहे, अल्लाह भी टे गालियों कयूं। रब फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातु। ओ महबूब तू हाणे चयो अत्तहियातु लिल्लाह, मुंहिंजूं क़ौली इबादतूं रब तुंहिंजे लाइ आहिनि। जेकॾहिं महबूब तुंहिंजूं क़ौली इबादतूं मां रब जे लाइ आहिनि त पोइ ॿुध महबूब, अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु, तुंहिंजूं क़ौली इबादतूं मुंहिंजे लाइ आहिनि त मां रब जूं सलामतियूं महबूब तुंहिंजे लाइ आहिनि। वस्सलावात, तुंहिंजी बदनी इबादतूं महबूब मुंहिंजे लाइ आहिनि त मां रब थो चवां व रहमतुल्लाह व रहमतुल्लाह व रहमतुल्लाह। तूं मुंहिंजे साम्हूं झुकंदो वेंदे मां रब पंहिंजूं रहमतूं तुंहिंजे मथां वसाईंदो वेंदुमि। व बरकातु व बरकातु, महबूब हाणे तू चयो न वत्तय्यिबात, मुंहिंजो माल तुंहिंजे लाइ, तुंहिंजे नाले ते ख़र्च कंदुमि मां रब थो चवां। व बरकातु, ख़र्च करणु तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजे माल में बरकत विझणु मां रब जो कमु आहे। ॿुधो तवज्जो आहे, जंहिंजो नाहे हथ खणो। कंहिं मौलवीअ खां हीअ ॻाल्हि न ॿुधी हूंदव, अॼु ॿुधायां वठो आशिको दीवानो परवानो मस्तानो। ॿुधो, कंहिं मौलवीअ खां न ॿुधी हूंदव, अॼु ॿुधायां वठो। फकान क़ाब कौसैन औ अदना, ॿिनि कमानुनि खां बि वधीक वेझो कयो। तवज्जो आहे, ॿिनि कमानुनि खां बि। महबूब मूंखे पियो तके, मां महबूब खे पियो तकियां। तोखे को पुराणो घासलेटी आशिक मिले 10 सालनि खां पोइ तुंहिंजो छा हाल हूंदो? इश्क में अधो, इश्क में अंधो, अधीअ के कन न झन। तव्हांजो हाल आहे इहो? हाँ, इश्क हमरा कपड़ा फाड़ींदो तो हे इश्क आहे तुंहिंजो। इश्क में साईं माण्हू खे का ख़बर नथी पए, पर हे मदीने जे मीर जो इश्क आहे, हे मदीने जे मीर जो इश्क आहे जो फकान क़ाब कौसैन, ॿिनि कमानुनि खां बि वधीक रब वेझो कयो आहे।
अल्लाह के तो तके, अल्लाह महबूब के तो तके, अल्लाह सा तो ॻाल्हाए। जॾहिं साईं जन ॾिठो रब जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु थी वसे त साईं जन फौरन फरमायो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। ओ मुंहिंजा मौला तू हाणे चयो अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातहू। मुंहिंजूं सलामतूं तुंहिंजे लाइ, मुंहिंजूं रहमतूं तुंहिंजे लाइ, मुंहिंजूं बरकतूं तुंहिंजे लाइ। मौला गुज़ारिश आहे, मौला अर्ज़ आहे, मौला अपील है त तुंहिंजूं सलामतूं, तुंहिंजूं बरकतूं, तुंहिंजूं रहमतूं रुगो मुंहिंजे लाइ न। अस्सलामु अलैना, तुंहिंजूं सलामतूं मुंहिंजे अबू बकर जे लाइ बि। अस्सलामु अलैना, तुंहिंजूं रहमतूं मुंहिंजे अबू बकर जे लाइ बि। अस्सलामु अलैना, तुंहिंजूं बरकतूं मुंहिंजे उस्मान, मुंहिंजे अली, मुंहिंजे आयशा, मुंहिंजे फातिमा, मुंहिंजे हसन हुसैन जे लाइ बि त मुंहिंजे सहाबा जे लाइ बि। अस्सलामु अलैना अगते व अला इबादिल्लाहि सालिहीन। तवज्जो मारे मौलवी साहब, व अला इबादिल्लाहि सालिहीन। रुगो मौला ये सलामतियों मुंहिंजे लाइ न, ये रहमतूं रुगो मुंहिंजे लाइ न, ये बरकतूं रुगो मुंहिंजे लाइ न, मुंहिंजे आल जे लाइ न, मुंहिंजे असहाब जे लाइ न। मौला अर्ज़ा गुज़ारिश व अला इबादिल्लाहि सालिहीन। ये सलामतियों, ये रहमतूं, ये बरकतूं क़यामत जे सुबह ताईं ईंदड़ मुंहिंजे हिननि आशिकनि दीवाननि परवाननि जे लाइ। होशापुर वारो मेराज वारी रात बि मदीने जे मीर तव्हांखे नाहे विसारियो, साईं जन उते बि तव्हांखे यादि कयो त पोइ इश्क जो तक़ाज़ो त असां ज़िंदगी अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ गुज़ारियो। ऐं अॼु बदबख्त हुजूर जे शान में गुस्ताखी था कनि। अॼु बदबख्त दंदना ते फिरंदा था वरतनि। तव्हांजे शापर चाकर में, तव्हांजे सांगड़ में कुरान के नथा मञो, अल्लाह के नथा मञो, रसूल के नथा मञो। अड़े बूथियूं तव्हां थींदा केर आहियो? तव्हां मञो या न मञो, तव्हांजे मञण न मञण सां कोई फर्क न पवंदो। सिज जे तरफ़ मुंह करे थुकींदे थुक भरी करे तुंहिंजे मुंह में पवंदी। सिज जे रोशनीअ ते कोई फर्क नथो पई सघे। तू मञे या न मञे, तुंहिंजे मञण न मञण सां कोई फर्क न पवंदो। मदीने जो मीर ताजदार अंबिया हुयो, ताजदार अंबिया आहे, क़यामत जे सुबह ताईं ताजदार अंबिया रहंदो। ऐं वॾे वाक़े चवण थो चाहियां, बाबा के दुहल चवण थो चाहियां, अलल ऐलान चवण थो चाहियां, सब कुछ बर्दाश्त करे सघूं था, मदीने जे मीर जे शान में गुस्ताखी बर्दाश्त नथा करे सघूं। आका मञूं था गुनहगार आहियूं, ऐबदार आहियूं, सियाहकार आहियूं, खताकार आहियूं, बदतरीन मुजरिम आहियूं, लेकिन आका बेगैरत न आहियूं। जेस ताईं सिसिया में साह आहे, खत्मे नबुव्वत जिंदाबाद जा नारा बुलंद कंदा रहंदासीं। आशिक़े रसूल अल्लाह राशिद महमूद सुनो, आशिक़े मुस्तफा अल्लाह राशिद महमूद सुनो। गुलाम या रसूल में, गुलाम या रसूल में, नारे तकबीर। इंशाअल्लाह हुजूर के तालीमात के मुताबिक दीन जे सरबुलंदी जे लाए, इस्लाम जे सरबुलंदी जे लाए, कुरान जे कानून जे लाए, शरीयत जे निज़ाम जे लाए, अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निज़ाम जे लाए, दीन जे दुश्मनन, इस्लाम जे दुश्मनन, दाढ़ी पटके जे दुश्मनन, मस्जिद मदरसे खत्मे नबुव्वत जे दुश्मनन, गरीबन मिस्कीनन हारन मजदूरन जे दुश्मनन, किबले अव्वल जे दुश्मनन ऐं सभा जड़ी सिंध जे दुश्मनन सां इंशाअल्लाह जंग जोटींदा रहंदासीं। तकबीर। सभी को कहो ओ इस्लाम दुश्मन दोस्ता, ये जेड़ो मतलब डाले ओ इस्लाम दुश्मन दोस्ता, ओ दीन का दुश्मन दोस्ता,
रब मोहम्मद जो कसम मां के पट को भी मदीने जमीर का विरासत में मिले हो, मां के दाढ़ी भी मदीने जमीर का विरासत में मिली आ, मां के मुसल्लो, मां के मिंबर, मां के मेहराब भी मदीने जमीर का विरासत में मिले हो। तो मां के गरीबन मिस्कीनन हारन मजदूरन जी हकन जी जंग वहन अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निजाम जला मेहनत ऐं जद्दोजहद करण भी मदीने जमीर का विरासत में मिली है। अज हालत छा है, फलस्तीनी मरन पिया था, इसराइल तंदना ते फिरंदो थो वरते, मक्के ते कब्जे दा ख्वाब थो ॾिसे, यहूदी मदीने ते कब्जे दा ख्वाब थो ॾिसन, उर्दन ते, शाम ते, तुर्की ते, इराक ते, यहूदी अंबिया जे सरजमीन ते कब्जे दा ख्वाब थो ॾिसन, यहूदी पाकिस्तान के तबाह बर्बाद करने जा ख्वाब था ॾिसन। इंशाअल्लाह असां भी वचन कयो, असां भी वाइदो कयो, जेस ताईं जिस्म में रत जो आखिरी कतरा मौजूद है यहूदियत ते लानतूं विझंदा रहंदासीं, इसराइल ते लानतूं विझंदा रहंदासीं। इस्लाम जिंदाबाद, फलस्तीन जिंदाबाद, क़िबले अव्वल जिंदाबाद जा नारा बुलंद कंदा रहंदासीं। नारे तकबीर, इस्राइल इस्राइल मुर्दाबाद 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 मुर्दाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। यो दर्श मुखे मुझे वडड़न दिनो, कंहिं दिनो, केड़न वडड़न, केड़न वडड़न, साईं मोहम्मद हसन शाहपुर चाकर वारे, साईं मोहम्मद हसन जे मुर्शिद हजरत साईं अब्दुल अजीज भांडवी रहमतुल्लाह अलैह, हजरत साईं भांडवी जे मुर्शिद हजरत साईं हमादुल्लाह हालेजवी रहमतुल्लाह अलैह, हजरत साईं हमादुल्लाह हालेजवी जे मुर्शिद हजरत साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह, हजरत साईं ताज महमूद अमरोटी जे मुर्शिद हजरत साईं मोहम्मद सिद्दीक भरचूंडी वारे, हजरत साईं भरचूंडी वारे जे मुर्शिद हजरत साईं सुई रहमतुल्लाह अलैह वारे। ऐ मां के यो दर्श, मां के यो पैगाम मुझे दादा पीर हजरत साईं सुई वारे जे मुर्शिद पीर साईं पीर पगारे पीर राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह अंग्रेज के खिलाफ अलम बगावत करे दिनो। मां पंहिंजे वडड़न पीर राशिद रोज़े धनी, पीर सुई वारे, पीर भरचूंडी वारे, पीर अमरोटी, पीर हालेजवी, पीर बैरवी ऐ पीर चरार का सुमरानी का शाहपुर चाकर जे दरगाह ताईं अकाबरीन जे नक्श कदम ते हलंदे दीन जे दुश्मनन, इस्लाम जे दुश्मनन, धरती जे दुश्मनन के खिलाफ अलम बगावत है, अलम जिहाद बुलंद तो कया। नारे तकबीर, उलमाए हक उलमाए देवान, उलमाए हक उलमाए देवान। ऐं शाहपुर चाकर वारन के बुधाए छड़ियो त पीर साईं राशिद रोज़े धनी वडो पीर साईं पगारो मुझो डाडो मुर्शिद आ, ताके खबर हुजण घुर्जे। पीर साईं वडो ऐं उन जिहाद जो दर्स दिनो, दुश्मनन सां वेहण जो दर्स दिनो, इस्लाम ऐं धरती जे दुश्मनन के खिलाफ जिहाद जो अलम बगा बुलंद करण सेखारियो। ऐं असां वजड़न जे नक्शे कदम ते आहियूं, दीन जे दुश्मनन, इस्लाम जे दुश्मनन, धरती जे दुश्मनन सां जंग चोटींदा रहंदासीं। अॼु सिंध जो हाल छा आहे? अजो त न मिलियो, अटो त न मिलियो, लटो त न मिलियो, रोटी कपड़ा और मकान। हाणे चवनि था त साईं तहां रोटी कपड़ा ऐं मकान जी माना ग़लत समझी हुई। तवज्जो आहे? तहां रज़ाकार थकिजी पिया लगे थो। रोटी कपड़ा ऐं मकान जो तहां मकसद गलत समझो आ। अब तहां वडेरो समझायो, तहां भोतारो समझाओ, तहां MNA MPA वजीरो मुशीरो समझायो चई साईं रोटी कपड़ा ऐं मकान जो मतलब ॾियण जो न हो, वठण जो हो। जेको गिरह अथनि इहो बि खसियो। अॼु कणिक जो हाल छा आहे?
अज सारिन जो हाल छाए, अज टमाटन जो रेट काथे पो तला, अज गरीब इज्जत समानी खाई न थो सके, अज मजदूर पंहिंजे बच्चन जो पेट न थो पाले सके, अज सब्जी महंगी, अज बटालू ऐं टमाटा महंगा, अज कणक ऐं सारी महंगी, अज दवाऊं वठे तो त राशन न थो वठी सके, राशन वठे तो त बिजली ऐं गैस जो बिल न थो भरे सके। अज गरीब जी जिंदगी अजीरन थी वही हो। ये भौतार, ये खान, ये नवाब, ये सरदार इन्हनि जे बंगलन ते बीठल कुत्ता भी गोश्त था खाइन। मां इन निजाम के तब्दील करण जे लाइ निकतो हाँ। अल्लाह जे मदद अवाम जे ताकत सां इन निजाम के बदलाईंदासीं। धरतीअ जे दलालन गद्दारन के गिच्चीअ खां वठी करे इंशाअल्लाह हिननि गरीबन के उन्हनि जा हक़ उन्हनि जे दरवाज़न ताईं पहुचाईंदासीं। ये बेटन जा सौदागर, ये वसीरन जा सौदागर, ये दरियाहन जा सौदागर, ये गरीबन जे हक़न जा सौदागर, ये धरती जा धनारन आहिनि, ये धरती जा दलाल आहिनि, ये धरती खपाईंदड़ आहिनि। शापर चाकर वारो वचन कयो, वाइदो कयो त इंशाअल्लाह जेस ताईं सिसीअ में साह आहे इन्हनि दीन ऐं धरतीअ जे गद्दारन सां मुक़ाबिलो कंदा रहंदासीं। जारी आहे, जारी रहंदी, जारी आहे, जारी रहंदी। तव्हांजो जवाब ॿुधाए थो त केतिरी जारी रहंदी। जेका जारी रखंदा उहे ॻाल्हाइनि, जेका भाड़ जा तर आहिनि उहे असुल कोन ॻाल्हाइनि। जारी आहे, जारी रहंदी, जैसी रात अंधारी रहंदी। शुक्र थियो सलीम, शुक्र थियो कूड़ त नथा ॻाल्हाइनि। जेका विढ़ंदा उहे जवाब ॾियनि था, जेका न विढ़ंदा उहे नथा ॾियनि। जैसी मारा मारी रहंदी, सब जो सब जो जैसी जुल्म अदारी रहंदी। सब जो अदा ये उथी बीठा आहिनि, तकीर ख़त्म करण लाइ चवंदो आहे घुरां। अल्लाहुम्मा सल्ली अला, बस हे उथिया आहिनि, स्टेज वारा थकिजी पिया आहिनि, स्टेज वारा थकी पिया आहिनि। हाजी अब्दुल मालिक भी थकी पियो आहे। हले छा थ्रेशर आया जा ये हल। हाणे बेटन जा सौदागर, धरतीअ जा दलाल, बेटन वसीरन जज़ीरन के खपाइण वारा, दरिया खपाइण वारा, नौकरी खपाइण वारा, जमीनों खपाइण वारा, कारूंजर खपाइण वारा, अस्पतालन स्कूलन रोडन रस्तन जा पैसा खाइण वारा। मां ॿ ॾींहं पहिरियां जनाब मुंहिंजे भाउ बिलावल भुट्टे ज़रदारी साहब जी तकरीर पे ॿुधी, सभिनी टीवी चैनल लाइव हलाई। बिलावल साहब पियो फरमाए असांजे सिंध जे तरक्कीअ जो मुक़ाबिलो पंजाब असां, बलोचिस्तान असां, खैबर पख्तूनख्वा असां कोने, असां सिंध में एडी तरक्की कई आहे जो असांजे सिंध जे तरक्कीअ जो मुक़ाबिलो अमरीका ऐं बरतानिया सां आहे। नक बि के लूसण जा अथनि, रोज़ तो वढियान वरी रोज़ था फुटी अचनि। कयान त कयान छा, कयान त कयान छा। शाहपुर चाकर जो त हाल इहो आहे, सुबुह जो मोटरसाइकिल ते हमरा नौजवान निकिरे थो, मार्केट में सब्जी वठी घर तो अचे, एडो पाउडर मुंह के लगी तो वञे जो ज़ाल नथी चवे त दाहे ॾे काॾे आयो आहियां। हीअ तरक्की सिंध जी, हीअ सिंध जी तरक्की। असां पे धरणा हया, असां पे मुज़ाहिरा कया, असां 13 ॾींहंनि जो हिकिड़ो सिंध अमन मार्च कयो, असां ॿियो 6 ॾींहंनि जो सिंध अमन मार्च कयो, असां सखर में सिंध अमन जरगा कयो, वज़ीर आज़म जे साम्हूं कच्चे में जॉइंट ऑपरेशन जो मुतालबो कयो। असांजे एहतजाज जे नतीजे में, असांजे मुज़ाहिरनि जे नतीजे में लखन माण्हुनि जे कराची रेड ज़ोन में पहुंचण जे नतीजे में हुकूमती सफ़न में थरथली मची वई। चऊं ॿियो छा कयूं, इलाज कयूं धाड़ेलनि खे, कुरान मेड़ कयूं धाड़ेलनि खे, मिंथूं ऐं मुज़ाकरात कयूं धाड़ेलनि खे, ऐं कल 77 धाड़ेलनि खां हथियार फिटा करायूं। इहो तव्हांजे मेहनत, तव्हांजे प्रेशर ऐं तव्हांजे जद्दोजहद जो नतीजो आहे। नारे तकबीर, अल्लाह राशिद महमूद सूमरो।
मुड़स मानू केड़ा है ये हुक्मरान मुड़स मानू केड़ा है बुधाया मुड़स में ये वडेरा ये भोतार ये खान ये नवाब ये वजीर ये मुशीर ये वजीर आला ये सदर बुधाया मुड़स मानू केड़ा है धाड़ेलन के कुरान भी मेड़ कयूं हथ भी बधाऊं हिक हिक हथियार जा 5-5 लख रुपया भी दिनऊं पो वनी हथियार वापस वरतऊं मुड़स मानू वरी एड़ा थव मुड़स मानू वरी एड़ा थव ए छापरन के वट दई ता हलन एड़ा मुड़स मानू थव वरी हलिया है गालायन तो मां निंडरू ती फिटन पो हाने फिपड़ियूं तो लगन हलिया है चई सई राशिद शाहपुर चाकर में जलसो न कंदो हे रे शाहपुर चाकर में जलसो क्या तो पियो न कल कंहिंजे पी में ताकत है मां के रोकने जी न अज कंहिंजे पी में ताकत न सुभाणे कंहिंजे पी में ताकत शाहपुर चाकर कल भी मुझो हो अज भी मुझो सुभाणे भी मुझो जाते चाही तुम सजे सिंध में जलसा कंदम नारे तकबीर राशिद महमूद सोमरो अल्लामा राशिद महमूद सोमरो अल्लामा राशिद महमूद कोडी जुर्रत के अरे हुक्मरानो ओ भाड़ जा तर्रो जुर्रत अथव त सामो अची करे बिढ़ो ए किराए जा मानू न मोकलियो तहां जे इक़्तिदार जे जनाजे जो वक्त अची चुको है सिंध जे इन्हनि दलालन गद्दारन जे इक़्तिदार जो जनाज़ो जमीयत उलमा इस्लाम जा है जोधा जवान पढ़ी करे रहंदा इंशाअल्लाह सामो वारा वियो मांगे तकीर करनी असुल सुथरी जान को छड़ी दिस वियो शाबाश वियो मारी सा शाबाश वियो शाबाश वियो रोटी मतलब त इहो जेको गिरहो अथनि इहो बि खसियोन अॼु सारिन वारनि सां छा हाल आहे अॼु कणिक वारनि सां छा हाल आहे आबादगार रोअनि था पिया आबादगार पंहिंजा ख़र्च पूरा नथा करे सघनि बारदानो महांगो ॿिज महांगो दवा महांगी रेट किरियल ऐं मुश्किल सां एतरा रेट ॾिनऊं जो हारी ऐं ज़मींदार मुश्किल सां पंहिंजा कर्ज लाहे सघंदो पंहिंजे बच्चनि जो पेट बि न पाले सघंदो मां मुतालबो थो करियां फौरी तौर ते सारे ने कणिक जा अघ वधाया वञनि हाणे कणिक जा छा वधाईंदा हाणे त कणिक वञी मिलनि ते पुगी सारिन जो अघ वधाए मुंहिंजो इहो मुतालबो ठीकु आहे या ग़लति आहे टमाटनि जा अघ घटायो सब्जीअ जा अघ घटायो गरीबन के मेरिट ते रोजगार दियो मास्टर धिक्का झलींदा था वरतन नौजवान धिक्का झलींदा था वरतन चमचन के बाठन के नौकरियों मिलन थियूं पढ़े लिखल नौजवानन के नौकरी नथी मिले पो वरी ॻाल्हायां थो त तहां खे तकलीफ़ थी थिए त मुल्ला जलसो न करे मुल्ला त जलसो कंदो मुल्ला त ॻाल्हाईंदो अथई हिम्मत त रोके ॾेखार मौलवी साहब खे मुल्ला तहांजो मुक़ाबलो कंदो लारकाणे में भी कंदो नवाब शाह में भी कंदो सांधड़ में भी कंदो त थर में भी कंदो त बर में भी कंदो छॾींदो मां कोन दीन जा धरती जा गद्दारो छॾींदो मां कोन विढ़ंदो मां रोटी माना या खसियोन कपड़ा मकान कपड़ा जेका पातल अथनि ये लाहे कफन पारायो ऐं मकान जेको घर अथनि न ते कब्ज़ो करे कब्रिस्तान में मोकिलियो ऐं कब्रिस्तान शाहपुर वारे जो छा हाल आहे जानवर घुमंदा था वरतन शाहपुर चाकर जो कब्रिस्तान मां वज़ीर आला थियुसि सभ खां पहिरियों हिनखे ठीकु कराईंदासीं साईं हाँ छो त मुंहिंजे सोरे जी बि त हिते ख़बर आहे न हाँ मुंहिंजो तव्हां डबल डबल रिश्तो आहे अधु माण्हुनि खे ख़बर न ई अॼु पइजी वई अथनि रोटी कपड़ा ऐं मकान कूड़ ठगी फ्रॉड पंहिंजा बिब भरणा आहिनि इक़्तिदार जे कुर्सीअ ते वेहणो आहे दरिया ऐं ॿेट ऐं वसीला खपाइणा आहिनि हाणे कल्ह धाड़ेलनि खां हथियार फिटा कराया अथऊं मां ख़ुशि आमदेद थो चवां जिन धाड़ेलनि हथियार फिटा कया आहिनि ख़ुशि आमदेद लेकिन सवाल करण थो चाहियां इहे जिन हथियार फिटा कया इन्हनि खे रेड कारपेट विछाए रेड कारपेट ते इन्हनि जो इस्तक़बाल कयो वियो
बकरे जो कढ़ायूं इन्हनि थाड़ेलनि के खारायूं वयूं, इन्हनि के 5-5 8-8 लख रुपया फी हथियार जा ॾिना विया। छो? इन जे करे ये गरीबन जा कातिल आहिनि। इन जे करे जो ये एसपी डीसी डीएसपी SHO रेंजर जे सिपाहियुनि जा कातिल आहिनि, ये गरीबन जे बच्चन के अगवा करण वारा आहिनि। मां सवाल तो पुछण चाहियां, जेकरे ये थाड़ेल सरदारी जे पुट के अगवा कन हा, वजीर आला जे पुट के अगवा कन हा, वजीर दाखिला जे पुट के अगवा कन हा, के वडेरे भातार खान नवाब ऐं सरदार जे पुट के अगवा कन हा, त छा उन्हनि खे बि ईअं रेड कार्पेट ते इस्तक़बाल कयो वञे हा? गरीबन जो खून सस्तो आहे? गरीबन जा बच्चा सस्ता आहिनि? ठीको खयो आहे गरीबन मरण जो? हरगिज़ न। कानून जे मुताबिक, आइन जे मुताबिक कार्रवाई कई वञे। मुजरिम के सजा ॾिनी वञे ताकि आइंदा कोई जुर्म न करे सके। अज स्ट्रीट क्राइम उरूज ते, अज फुरलुट उरूज ते, अज कत्ल गारत करी उरूज ते, अज कबायली छेड़ा उरूज ते। अज अस्पतालन में इलाज कोने, अज स्कूलन में तालीम कोने। मां निकतो हाँ त अचो, मुंहिंजा बाह बेली थियो त इन ज़ुल्म ऐं जबर जे दीवारुनि खे धिको ॾेई करे केराए फिटो करे निज़ाम बदिलियऊं। निज़ाम ऐं इन निज़ाम जे लाइ सिंध वारनि जी रत न खपे, तव्हांजी जान न खपे, तव्हांजो माल न खपे। अॻे इनक़िलाब जे लाइ सिर ॾियणा पवंदा हुआ, अॻे इनक़िलाब जे लाइ कंध कपाइणा पवंदा हुआ, अॻे इनक़िलाब जे लाइ वेहणो पवंदो हो। हाणे रुगो हिकिड़ो तव्हांजो वोट बम ऐं बारूद खां वधीक ताक़तवर हो। तव्हांजो, तव्हांजे पीउ ऐं चाचे ऐं मामे जो, तव्हांजी ज़ाल माउ भेण ऐं धीउ जो वोट, खुदा जो कसम इन्हनि जे मथां बम ऐं बारूद बणिजी सघे थो। अचो त वोट जे ताक़त जे ज़रिए इन्हनि धरतीअ जे दलालनि ऐं गद्दारनि मां सभा जहिड़ी सिंध खे आज़ाद करायूं। तैयार आयो? तैयार आयो? दीन जे लाइ, इस्लाम जे लाइ, धरतीअ जे लाइ, गरीबन मिस्कीनन हारिन मजदूरन जे लाइ मां सां गॾु मैदान ते निकिरी करे इन्हनि ज़ालिमनि सां मुक़ाबलो करण जे लाइ तैयार आयो? केड़ा केड़ा तैयार हैं? केड़ा केड़ा तैयार हैं? केड़ा केड़ा तैयार हैं? वाइदो, पक्को वाइदो, मरसाणो वाइदो। जेल आयो तभी हलंदो अॻिते, भाइयूं आयूं तभी अॻिते वधंदो, बच्चा कुर्बान करना पया वधंदो। त पोइ हीअ कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आ, हीअ कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आ, हीअ फूक थदी हीर खां ओथर खां तिखी आ। वह मंज मुक़ामन में सुती पई चमगर जे, हीअ कौम उथी पई त पोइ महशर खां तिखी आ। साईं सदाईं करीम थे सिंध सुखार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। तहां दोस्तन जी बड़ी मेहरबानी, जिंदगी बाकी, मुलाकात बाकी। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। शाहपुर चाकर वारो जवाब तो दो, शाहपुर चाकर वारो रिकॉर्ड करो। ये मैं इनको कोई अहम बात करना चाहता हूँ। शाहपुर चाकर वारो आवाज न तो अचे। शाहपुर चाकर वारो, शाहपुर चाकर वारो, शाहपुर चाकर वारो। आई लव यू, आई लव यू।